मेहड़ बाईपास खॾ जो ॻोठ जो रहवासी निसार मज़हर मैसर मुनवर मैसर जी दुकान ते घर जे सोढ़र बिरादरी जो हमलो वजणा ज़ख़्मी मैसर बिरादरी पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो इंसाफ़ करण जो मुतालबो। ॿिए तरफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे मैसर बिरादरी जे माण्हुनि चयो त असां सैलून ते वेठा हुआसीं, पंहिंजी सेफ्टी लाइ कैमरा घर ते लॻाई हुई। रफ़ीक सोढ़र, ज़फ़र सोढ़र, आसिफ़ सोढ़र, राशिद सोढ़र, साजिद ऐं उर्स सोढ़र संदसि भाइटियुनि समेत 15 माण्हुनि असांजी दुकान ऐं घर ते शीखूं ऐं टोटकनि सां हमलो करे विढ़ी पिया। वरी असांजे घर ते हमलो करे पंहिंजे डाव कई, असां सां ज्यादती करे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयूं था त असां सां इंसाफ़ करे ऐं असां ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मसलो इहो आहे हुते बेवाजिबी करे हुते विड़ी आहिनि, हुते ज़्यान कयो अथनि सैलून में, शीशा वग़ैरह भॻा अथनि। असां हमरा धकी कया अथनि। असां इस्पताल वियासीं, असां उन इस्पताल पोयों असांजे घरनि में घिरी असांजे बचड़नि खे शुरू आयूं अथनि। ॿाहिरि कैमरा असांजी सेफ्टी लाइ घर जूं लॻल हुयूं, कैमरा भॻियूं अथनि। रफ़ीक, ज़फ़र, आसिफ़, राशिद ऐं गुलज़ार सोढ़र वारा, उर्स सोढ़र पाण बीही जेको आछी ॾाढ़ी में हुन छोकिरनि खे बछ ॾिनई। मुला यासीन मैसर ऐं हिकिड़ो सांभल आहे शमन चवंदा। इन्हनि माना मिली जुली करे सॼो असांजे घरनि ते हमला कराया अथनि। असांजी कैमराऊं भॻियूं अथनि, असां सां बेवाजिबी कई अथनि। असां 6 महीना अवल बि NC कराईसीं की कैमराऊं असांजी भञी विया। हिन मोल ढोरा हलाईंदा आहिनि। असां उन झलण जे बावजूदि बाबा असां पंहिंजे घर जी सेफ्टी आई आहे। जीअं अगरि तव्हांजी भित वग़ैरह का घर जी नज़र अचे थी त असां तव्हांजो ॾोही। जॾहिं असां पंहिंजी घर जी सेफ्टी लाइ आई आहे, उन बावजूदि माण्हुनि खे ॻोठारनि खे चवनि थियूं हिननि खां कैमरा लारायो। अड़े बाबा ॻोठारनि चवनि हुन पंहिंजे घर लाइ हणाई आहे, तव्हां छा था कनि? उन जे करे हे जेको असांजे मथां हली हमलो कयो अथनि, हे असां सां बेवाजिबी कयूं अथनि। हे टियों हाणे तव्हां कंहिंखे कयूं था, SSP दादू खे कयूं था, असां सां इंसाफ़ कयो। वठी आया सभु ॿुधाईसि न जेको हला करे वेठा सैलून ते सभु जेको आहे माना वठी आया जेको आहे माना सभु असां पुछड़ी करिया। केरु केरु आहे? शुरू थी ॿुधाईसि सोढ़र हुयो, हिन खां अलावा राशिद सोढ़र हुयो, खान जा पुट हुया, तालिब सोढ़र, सईद सोढ़र, ज़फ़र सोढ़र। तक़रीबन असांजे मसइलो पुराणो यकी नहीं असांजे माइट हुयो यकी नहीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।